मां माया वसंदाणी अॼु अव्हां सभिनी जे साम्हूं हिकु वीचार थी रखणु चाहियां। मुंहिंजे दिलि में हिकु वीचार आयो त पाण ॾिसूं था हर इंसान वटि घणेई आज़मूदा हूंदा आहिनि, घणेई एक्सपीरियंसिस हूंदा आहिनि। ऐं अगरि ईअं चवां त हर इंसान हिकु हलंदी फिरंदी हिकु लाइब्रेरी आहे त शायदि इहा वॾी ॻाल्हि कान थी चवां। त हर इंसान वटि एतिरा एक्सपीरियंसिस आहिनि, एतिरा आज़मूदा आहिनि, खटा मिठा, ॾुख सां भरियल, ख़ुशियुनि सां भरियल। त लेकिन जॾहिं उहो इंसानु गुज़र थो करे वञे त इहा जेका बि हुन वटि लाइब्रेरी आहे, एक्सपीरियंसिस जी जेका इहा लाइब्रेरी आहे, किताबु हिकिड़ो न लाइब्रेरी थी चवां मां, उहा सॼी जी सॼी लाइब्रेरी ईअं जी ईअं ई ज़ीरो थी वञे। उन्हनि आज़मूदा उहे थोरा घणा पंहिंजे ॿारनि सां या जेके बि उन जे संपर्क में अचनि था उन्हनि सां वंढे थो, पर सभई त नथो ॻाल्हाए सघे, सभई त पंहिंजा आज़मूदा नथो ॿुधाए सघे। त मुंहिंजो इहो वीचार आहे त हर इंसान खे का डायरी ज़रूरु मेंटेन करणु घुरिजे, या अॼुकल्ह त सोशल मीडिया आहे, उते वॉइस मैसेज बि पाण जमा करे था सघूं, किथे लिखी था सघूं, को पंहिंजो चैनल ठाहे था सघूं जिते पंहिंजा पाण वीचार आज़मूदा ॾेई था सघूं। त इन सां छा थींदो कि पाण न फ़क़ति पंहिंजो घर परिवार खे पर ॿियनि खे बि अगरि कुझु उन में फ़ाइदो थी सघे त उहो खणी थो सघे, उहो ॿुधी थो सघे भई ही हिन माण्हूअ सां गॾु हिन परिस्थितीअ में हीअं थी चुको आहे, त उन आज़मूदे सां बि कुझु फ़ाइदो ज़रूरु थी थो सघे। अॼु पाण ॾिसूं था त सामी साहिब उन पंहिंजा आज़मूदा या उन जी जेके भावनाऊं हुयूं उहे उन्हनि नंढी नंढियूं ईअं चिटूं ठाहे करे, कागर जी टुकड़ियूं ठाहे करे ऐं मट में विझंदा विया। त अॼु उहे केॾो वॾी मिल्कियत आहे, सामी साहिबनि जा श्लोक चई करे पाण उन्हनि खे पढ़ूं था त उहा केॾी वॾी मिल्कियत ॾेई विया आहिनि। तीअं ई हर इंसान वटि जेके बि आज़मूदा आहिनि, एक्सपीरियंसिस आहिनि, उहे बि एसेट्स आहिनि। त मां इहो वीचार मुंहिंजे मन में आहे त छो न इन्हनि एक्सपीरियंसिस जो बि डॉक्यूमेंटेशन हुजणु घुरिजे, एक्सपीरियंसिस जो डॉक्यूमेंटेशन हुजणु घुरिजे। त डॉक्यूमेंटेशन सां इहो छा थींदो, इहो पाण वटि रिकॉर्ड रहंदो कि ही अनुभव हिन हिन हालातनि में हिन हिन माण्हूअ खे मिली चुका आहिनि। त इहो सुठो ई रहंदो, समाज इन सां अॻियां वधंदो। जेके पाण ग़लतियूं करे चुका आहियूं उहे ईंदड़ पीढ़ियूं टहियूं उहे ग़लती न दुहिराव करे सघंदियूं, उन ग़लतीअ जो दुहिराव न थींदो। त मां सम्झां थी इहो वीचार अगरि तव्हांखे वणे त ज़रूरु इन खे हंडायो, इन खे आज़मायो। भले तव्हां बि पंहिंजो को चैनल ठाहियो या किथे बि तव्हां रिकॉर्ड करे था रखणु चाहियो, वॉइस मैसेज में या डायरीअ में, उहो जीअं तव्हांखे सहूलियत लॻे। जय झूलेलाल।